नाज़रीन, केपी पुलिस पारां सूबे में थियल आपघाती हमलन में 75 सैकड़ो अफ़गान शहरी मुलविस हुजण जी तस्दीक कई वई आहे। सूबे में भताखोरी वारनि वाक़िअनि में भी अफ़गान शहरियुनि जे मुलविस हुअण जी तस्दीक थींदी रही आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त बाड़ा, हंगू, बाजोड़ में ऐं ॿियनि इलाइक़नि में पुलिस लाइन्स ते थियल आपघाती हमलनि में अफ़गान शहरी मुलविस हुआ। केपी पुलिस पारां सूबे में थियल आपघाती हमलनि में 75 सैकड़ो अफ़गान शहरी मुलविस हुअण जी तस्दीक कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। केपी पुलिस पारां सूबे में थियल आपघाती हमलनि में 75 सैकड़ो अफ़गान शहरी मुलविस हुअण जी तस्दीक थी वई आहे। सूबे में भताखोरीअ वारनि वाक़िअनि में भी अफ़गान शहरियुनि जे मुलविस हुअण जी तस्दीक थींदी रही आहे। अवां खे ॿुधायूं पिया बाड़ा, हंगू, बाजोड़ ऐं पुलिस लाइन्स ते थियल आपघाती हमलनि में अफ़गान शहरी मुलविस आहिनि। सूबे में भताखोरीअ वारनि वाक़िअनि में भी अफ़गान शहरियुनि जे मुलविस हुअण जी तस्दीक थींदी रही आहे।